बडाणी थाणे जे हद मां ॻोठ मीरा शाह वासी 22 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थी वियल नौजवान मुर्तज़ा भुट्टो हिन वक़्त बि धाड़ेलनि जे क़ैद में आहे। मुगवी जे फोन कॉल तां धाड़ेलनि पारां वारसनि खां हिकु भेरो ॿीहर कॉल करे 20 लख रुपया भुंग तलब कई वई आहे। ॿी सूरत में क़त्ल करे लाश वारसनि हवाले करण जी धमकी ॾिनी वई। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे बडाणी मां CN न्यूज़ जो रिपोर्टर ग़ुलाम यासीन भुट्टो। जी ग़ुलाम यासीन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल ज़रा बडाणी थाने जे हद ॻोठ मीरा शाह वासी 22 ॾींहं अॻु मुबैना तौर अगवा थी वियल नौजवान मुर्तज़ा भुट्टो हिन वक़्त बि धाड़ेलनि जी क़ैद में आहे। मुगवी जे फ़ोन तां धाड़ेलनि पारां वारसनि खे हिकु भेरो ॿीहर कॉल करे 20 लख भुंग तलब कयो आहे। भुंग न ॾियण जी सूरत में क़त्ल करे लाश वारसनि हवाले करण जी धमकी ॾिनी आहे। जॾहिं त मुगवी जे वारसनि पारां मियाणी थाणे ते रिपोर्ट दाख़िल करण बावजूदि पुलिस हिन वक़्त ताईं मुगवी जी बाज़ियाबी लाइ तहरीक न वरितो आहे। मुगवी जे वारसनि में ॻणती वारी सूरत हाल छायल आहे। नौजवान जे वालिद रहमतुल्लाह भुट्टो SSP कश्मीर ऐं SHO मियाणी खे अपील कंदे चयो आहे त पुट जी बाज़ियाबी में मदद करे जल्द बाज़ियाब कराए ॾिनो वञे। होॾां मियाणी पुलिस मूजिबि नौजवान दोस्त जी मोटरसाइकिल कायो वियो हो। रिपोर्ट दाख़िल करे इंक्वायरी कई आहे त मोबाइल नंबर जी लोकेशन पंजाब रहीम यार ख़ान ज़िले मां मिली आहे। हाणे मोबाइल जी लोकेशन राउती जे कचे मां मिली रही आहे। जी।